सतनाम श्री वाहेगुरु। सुने सत संतोख गया, सुने 68 का स्नान। सुने पढ़ पढ़ पावे मान, सुने लागे सहज त्याग। नानक भगता सदा विगास, सुने दुख पाप का नाश। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। गुरु रू साध संगत जी, असीं कुछ विचार करूं था पौड़ी 8 का वठी पौड़ी 11 ताईं, जंहिंमें मुंहिंजे पातशाह ॿुधण जी महानता ॿुधाई आहे। जीअं त हर पौड़ी रूहानी ज़िंदगी जो हिकिड़ो ॾाको आहे, ऐं जेसिताईं असीं हेठियों ॾाको पार न कंदा आहियूं, मथे ॾाके ते पुॼी नथा सघूं। इन जे लाइ मुंहिंजे पातशाह पहिरें ॿुधाए चुका आहिनि। ॿुधणो छा आहे? गुरु महाराज ॿुधायो आहे, मत विच रतन जवाहर माणिक, जेक गुरु की सिख सुणी। गुरु जी हिकिड़ी शिक्षा बि ॿुधी छॾीसे, अंदर में गुणनि जो भंडार अची वेंदो। मत विच रतन, पंहिंजी मत जे अंदरि ई असांखे हीरा जवाहरात मिली वेंदा। इंसान ॿुधण सां पंहिंजे अंदरि, पंहिंजे मन में उहो कुझु प्राप्त करे वठंदो आहे, जेको शायदि ॿाहिरीं जेतिरी बि खोज करे कॾहिं बि नथो मिले। इन लाइ सतगुरनि पोई पौड़ी में बि ॿुधायो, सुणिए जोग जुगत तन भेद, सुणिए सासत सिमृत वेद। मतिलबु शरीर जा ॻुझा राज या योगा जा केतिरा ई तरीक़ा ॿाहिरीं रिसर्च द्वारा प्राप्त न थिया, पर ध्यान सां, अंदरें ज्ञान सां, अंदर जी खोज द्वारा ई प्राप्त थिया। ऐं वेदनि जो ज्ञान, सासत सिमृत वेद, या शास्त्र हुजनि या वरी सिमृतियूं हुजनि, इन जो आधार बि नाम जे ॿुधण सां ई आहे। उहो नाम जेको सर्वव्यापक आहे ऐं पूरी काइनात जो आधार आहे, जंहिंजे करे इन काइनात जो वजूद आहे। नाम के तारे सगले जंत, नाम के धारे खंड ब्रह्मंड। सुखमनी साहिब में सतगुरनि ॿुधायो। त मुंहिंजे पातशाह हिते पौड़ी 10 में शुरूआत कई, सुणिए सत संतोख ज्ञान। हाणे उन्हनि गुणनि जो बि ज़िक्र सतगुरनि कयो। त ज्ञान जी प्राप्ति बि नाम सां आहे, नाम जे ॿुधण सां आहे। ऐं सत जी प्राप्ति, हिते सत जे औंकुड़ लॻल आहे। इन सत जो मतिलबु आहे दान। इन सत जो मक़सदु आहे दान। जीअं आसा दीवार में पाण पढ़ंदा आहियूं न, सतिया मन संतोख उपजे देणे के वीचार। जेको ॾींदो आहे उनजे अंदर में संतोष यानी तृप्ति हूंदी आहे, तृष्णा कोन्हे हूंदी। जंहिंजे अंदर में तृष्णा हुजे, उनजे अंदर में ॾियण जी भावना बि कोन्हे हूंदी। उहो चवंदो आहे मां वठां, मां वठंदो ई रहां, वठंदो ई रहां। पर जॾहिं अंदरि तृप्त हुजे, अंदरि शांति हुजे, तॾहिं ॾियण वारी भावना बढ़ंदी आहे। इन जे लाइ सत जो मतिलबु आहे ॾियण जी भावना। दानी इंसान खे ई सत सती चइबो आहे। सतिया मन संतोख उपजे देणे के वीचार। इनजे अंदरि में ॾियण जी भावना हूंदी आहे। पर सतगुरु चवनि था इहो महान गुण सत संतोख ऐं ज्ञान, इहो बि ॿुधण सां प्राप्त थींदो आहे। जंहिंजे अंदरि टिकंदो आहे, जंहिंजो मन टिकंदो आहे नाम में, ऐं नाम खे ॿुधणु लॻंदो आहे, तॾहिं उनजे अंदरि में सत संतोख ज्ञान जहिड़ा गुण पैदा थींदा आहिनि। ऐं ॿुधणु सम्झो ईअं ई आहे, 68 का स्नान। जीअं 68 तीर्थनि जो कंहिं स्नान करे छॾियो, हक़ीक़ी माना में ॿुधण सां ई उहो स्नान प्राप्त थींदो आहे। 68 का स्नान, 68 तीर्थ स्नान कंदा रहिया हिंदू धर्म में। ऐं इन तीर्थनि ते वञी करे जॾहिं उहो स्नान कंदा हुया, त
तो इहो महसूस कंदा हुआ असांजा पाप हाणे सभु लही विया। और गुरु महाराज चवनि था 68 तीर्थनि जो स्नान अगरि सही माना में आहे त सुणिए ॿुधण सां ई प्राप्त थींदो आहे। सुणिए पढ़ पढ़ पावे मान, ॿुधण सां बि ईअं ई आहे। सम्झो जीअं कोई पढ़ी पढ़ी करे मान प्राप्त करे थो, जिन सेविया तिन पाया मान। ॿुधण सां ईअं ई आहे जीअं कोई पढ़ी पढ़ी मान प्राप्त करे थो। इंसान खे चवंदा आहियूं न हे वॾो पढ़ियल लिखियल माण्हू आहे, ऐं समाज उनखे वॾो मान ॾींदो आहे, उनजी पढ़ाई खे मान ॾींदो आहे, एजुकेशन खे महानता मिलंदी आहे। गुरु महाराज चवनि जंहिं अंदर में टिकियो ऐं नाम ॿुधणु शुरू कयईं उनखे बि संसार में वॾी पदवी मिलंदी आहे, छो जो उन जिन सेविया तिन पाया मान। जिन उनजी शेवा कई उहो ई सम्मान योग थी वेंदो आहे, सम्मान योग महान थी वेंदो आहे। सुणिए लागे सहज ध्यान, असांजे अंदर जी अवस्था छा आहे? असांजो मन टिकंदो न आहे। मन जो न टिकणु मन जी चंचलता खे ज़ाहिर कंदो आहे। पर गुरु महाराज चवनि था ध्यान खे सहज थी वञे, मन टिकी वञे ऐं आत्मिक अडोलता प्राप्त थी वञे, उहो बि ॿुधण सां मिलंदो आहे। जॾहिं नाम खे ॿुधंदा आहियूं मन टिकी वेंदो आहे, मन हिकु टिक थी वेंदो आहे, सहज थी वेंदो आहे, यानी असांजो ध्यानु सहज थी वेंदो आहे। ईअं न हूंदो जीअं कोई वेठो ऐं चवे मुंहिंजो मन न लॻंदो आहे, ईअं न आहे। जॾहिं नाम खे ॿुधंदो आहे तॾहिं मन हिकु टिक थी वेंदो आहे, सहज थी वेंदो आहे ऐं शांति थी वेंदो आहे पूरी तरह सां। नानक भगता सदा विगा, सुणिए दुख पाप का नाश। जेको पौड़ी जो मुख्य वीचार आहे सतगुरु, उहो 8 खां वठी 11 पौड़ी ताईं हिकिड़ो साॻियो ई मुख्य वीचार गुरु महाराज रखियो आहे त दुख पाप का नाश, सुणिए दुख पाप का नाश। नानक भगता सदा विगा, सुणिए दुख पाप का नाश। अंदर जा दुख ऐं अंदर जा पाप ॿुधण सां ई नाश थी वेंदा आहिनि, ऐं अंदर में जेको सदैवी खिड़ाव आहे, सदैवी आनंद आहे, उहो ई ॿुधण सां ई प्राप्त थींदो आहे। ऐं भक्तनि जे अंदर में उहो सदाईं बणियो रहंदो आहे। अंदर में सदाईं प्रेम जी भावना हूंदी आहे, उहा प्रेम जी भावना ई अंदर जी होमे नाश करे छॾींदी आहे, ऐं उहा प्रेम जी भावना ई साईं नाम जी प्राप्ति थींदी आहे। जंहिं नाम जे ॿुधण सां अंदर में सदाईं आनंद मिली वेंदो आहे, तृष्णा जी बुख ख़तमु थी वेंदी। आनंद साहिब में साचा नाम मेरा आधारो, साच नाम आधार मेरा जिन बुखां सभु गवाइयां। अंदर जी तृष्णा सॼी ख़तमु थी वई। जॾहिं नाम अंदर में अची वियो न, तृष्णा ख़तमु थी वई त दुख बि ख़तमु थी वियो, हाणे आनंद ई आनंद अची वियो। तो ते सतगुरु जी शुरुआत कई सत संतोख ज्ञान 68 का स्नान, सुणे पढ़ पढ़ पावे मान, सुणे लागे सहज ध्यान। जेकी ॿुधण जी महानता आहे सतगुरु हिन पौड़ी में वधीक ॿुधाई आहे। गुरु पातशाह महिर करनि, हर पौड़ी जो वीचार असां कयूं ऐं पंहिंजे अंदर में इन्हनि पौड़ियुनि जो अभ्यास कयूं, इनखे सम्झूं, तॾहिं असां रूहानी ज़िंदगी में अॻिते वधी सघंदासीं। भुल चुक जी माफ़ी। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फ़तेह।